अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह 10मों एपिसोड दावत अने तबलीग जी मुश्किलाती अने मुखालिफ़त करे वारा माण्हू। 2 नंबर मथे मौलाना जी वधारे मुखालिफ़त उन इंसान कई जेको पिंड के सैयद अने सादात चवंदा हुआ। ही जाली अने मसनूई खोटा सैयद हुआ। कारियूं कारियूं वॾियूं वॾियूं पगड़ियूं पहिरींदा हुआ। गरीब अने मुसलमान गरीब मिसकिन मुसलमान जे माल में खेतीअ में अने पैसे में इन पिंड जो हिसो मुक़ररु कयो हो जेको माण्हू वटां गिनंदा हुआ। इन इंसान पण मौलाना जी मुखालिफ़त अने दुश्मनी शुरू कयूं। ईअं जेको उन ज़माने जा मौलवी उलमा जेको पीर परस्ती क़बर परस्ती शिरक में बिदाते में ॿुॾल हुआ, ही माण्हू पण मौलाना जी मुखालिफ़त में अॻियां हुआ। ही मौलवी अने उलमा लाल अने कारे रंग जूं तस्बीह वारियूं वॾियूं वॾियूं पगड़ियूं अने पटका पहिरींदा हुआ अने दुर्वेश मस्त मलंग बनी करे मुल्क में हलंदा फिरंदा हुआ। इन जी कमाईअ जो ॿियो को पण ज़रियो न हो। सिर्फ़ु एतिरो जो जेको इंसान वफ़ात करे वञे मरनार जे घरें पहिलो ॾींहुं ॿियो ॾींहुं टे ॾींहं मुसलसल ही क़ुरान ख़तमु करे जे नाले मथे यानी क़ुरान पढ़ी करे मरनार के मैयत के बख़्शाइणो माफ़ कराइणो इन नाले मथे ई उन जे अज़ीज़ ऐं क़रीब वटां खाईंदा हुआ पीअंदा हुआ अने उन वटां नज़राना अने वज़ीफ़ा गिनंदा हुआ। पोइ 2 ॾींहं ॾोमूं 40 ॾींहं 40मूं अने जर वरे पूरो थिए त ई मौलवी मुल्ला वरी उन मरनार जे अज़ीज़ वटि क़रीब वटि अचींदा हुआ। उन जे घरे खाईंदा पीअंदा हुआ अने वज़ीफ़ो अने नज़रानो उन पैसा गिनी वेंदा हुआ। इन माण्हू पण मौलाना जी मुखालिफ़त कई। उन ज़माने में 3-4 ॿियूं वस्तू पण आम हुयूं जेको ई पीर ई सादात सैयद अने ई मौलवी जेको आहे माण्हू वटि गिनंदा हुआ। उन मां हिकिड़ी वस्तु हुई हाज़िरात। हाज़िरात जो मतिलबु ई हो कि जेको इंसान मरी वञे थो उन जे घरें पीर अने वली जेको उन जूं रूह अचे थियूं अने उन मरनार जेको इंसान उन जे कुटुंब क़बीले वारे खे अज़ीज़ खे सॾु करे चवनि थियूं ऐं उन जे नाले मथे ख़ैरात कयो। जेकॾहिं ख़ैरात कंदा तव्हांजे अज़ीज़ खे ख़ुशी थींदी अने उन जा गुनाह माफ़ थी वेंदा त ई जेको अज़ीज़ क़रीब हूंदा हुआ मरनार जा ख़र्चो कंदा हुआ ख़ैरात कंदा हुआ अने ई मौलवी अने पीर ई मड़े वस्तु गिनी वेंदा हुआ। पोइ ईअं हिकिड़ी वस्तु रोट हुई। रोट चवाबो हो गिवें जी मानी वॾियूं वॾियूं मानियूं गिवें जूं गड़े अने उन में गिहु अने खन विझी शक्कर मिलाए करे हिकिड़ो मलीदो बनाए में अचींदो हो। अने पोइ ई जेको इंसान मरी विया उन जी रूह खे सुकून मिले तंहिं लाइ करे इहे वस्तु विराए में अचींदियूं हुयूं। इन में पण पीर साहिब जो हिसो हूंदो हो अने अक़ीदो ई हूंदो हो जे असांजा जेको वॾा पीर ऐं वॾा मशाइख़ ऐं हू इन सदके अने ख़ैरात मां ख़ुशि थी करे पंहिंजे जेको अज़ीज़ जेको वफ़ात करे वियो आहे उन जे मक़ाम अने मर्तबे खे ऊचो कराए छॾींदा। ईअं जो वॾे पीर जे नाले मथे 11वीं थींदी हुई। इन महीने जी 11वीं तारीख़ जे अची तरह पीर साहिब अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन जो तक़र्रुब हासिल करे लाइ करे उन जो वसीलो पकड़े लाइ करे इन क़यामत जो ॾींहुं गुनाह माफ़ थी तंहिं लाइ करे उन जे नाले मथे खीर चावल अने खन ई मड़े मिलाए करे खीरज बनाईंदा हुआ। खीच जंहिंखे पाण चऊं था अने माड़ो में विराईंदा हुआ। ईअं जो उर्स थींदो हो यानी जेको इंसान नेक हुए वली हुए पीर हुए त जिन्हनि उन जी तारीख़ अचे पैदाइश जी या इंतिकाल जी त उन्हनि उर्स मल्हाईंदा हुआ अने उन जी क़बर मथे दरगाह मथे वञी करे ताम तयारु कंदा हुआ क़ुर्बानियूं कंदा हुआ नज़र नियाज़ कंदा हुआ। इन क़िस्म जूं कई रस्मूं अने रवाज उन ज़माने में आम हुआ।
अने ईज मौलवीअ अने सादात सैयद ई मड़े इन रस्म रवाज में माण्हू हेॾा पैसा नज़राना वज़ीफ़ा गिनंदा हुआ। तंहिं लाइ करे जॾहिं मौलाना इन मणी वस्तुअ खे ग़लति चए जे ई मड़े वस्तु ग़लति आई, रस्म रवाज ग़लति आई, त इन माण्हू ई जेको पीर हुआ, सैयद हुआ, सादात हुआ, मौलवी हुआ, इन मौलाना मथे बेहूदा अने बेकार इल्ज़ाम लॻायो, तोहमतूं लॻायूं, ग़लति वस्तु मौलाना के साम्हूं मनसूब कयूं। अने एतिरे लाइ करे जे इन जी रोज़ी रोटी जंहिं वस्तु मथे वई, उहा रोज़ी रोटी मौलाना पंहिंजी तक़रीर जे ज़रिए, दावत ऐं तबलीग जे ज़रिए बिल्कुलु बंदि कराए छॾियो हो। पोइ छेले भागे इन इंसान ई पण चऊं जे हीउ मौलवी जेको वहाबी मौलवी आहे, इन जी ॻाल्हि न सुणिजा। अने ई इंसान अहिड़ो इंसान आहे जेको औलिया अल्लाह, पीरें वलीअ अने वॾे वॾे बुज़ुर्गनि जी मुखालिफ़त करे थो। तंहिंखां सवाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पण ही सख़्तु दुश्मन आहे, गुस्ताख़ आहे। बुज़ुर्ग जेको मरी विया उन जे वसीले जो इनकार करे थो। तंहिं लाइ करे इन वहाबी मौलवी जी ॻाल्हि न सुणो। ॻाल्हि सुण त लमई अथई, हिनखे सलाम न कयो, सलाम जो जवाबु न ॾियो। अने जेकॾहिं इहो इंसानु मरी वञे त मुस्लमान जे क़ब्रस्तान में हिनखे दफ़न पण न कजा। अहिड़ी मुखालिफ़त अथई। ईअं जो हिन ज़माने में जेको मुल्क जा लीडर हुआ, सरदार हुआ, मुल्क जा अॻेवान हुआ, बर वारा माण्हू हुआ, उहो पण मौलाना जे मुखालिफ़ हुआ। कुला उन रईस ऐं उन सरदार ऐं उन वॾेरे क़ौम खे, ग़रीब ऐं मिसकिन माण्हूअ खे पंहिंजो ग़ुलाम अने नौकर बनाए करे रखियो हो। मौलाना अहिड़े इंसान खे वक़्त जा बुखल फिरौन चवंदा हुआ। इन पटेल ऐं अॻेवान, इन सरदार अने इन रईस ऐं वॾेरे उन ज़माने जा जेको हुआ, उन मौलाना जे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूं, मौलाना खे सतायूं, अने मौलाना जे ख़िलाफ़ु 250 खोटा केस करायूं। चार तरफ़ खां मौलाना जी मुखालिफ़त चालू थी वई, चार तरफ़ खां दुश्मनियूं चालू थी वियूं। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे पुछे में आयो जे मौलाना हाँ जरा तौहीद अने वहदानियत जी दावत माण्हूअ खे ॾिना, अल्लाह के साम्हूं माण्हूअ खे ॿोलायां, त तेरा जी मुखालिफ़त कीअं थई? त मौलाना चई जे मुंहिंजो त मक़सदु हिकिड़ो जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो को पण सचो माबूद न आहे, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सचा रसूल आहिनि। इहा ॻाल्हि मूं कई त माण्हू मूंखे सतायो। पाण शुरू में मुंहिंजी मुखालिफ़त दुश्मनी इन अंदाज़ में थी जीअं बरसाति जहिड़ो थिए त लाइट मथे, सोजरे मथे, ॾींहं मथे जीवड़ा वरें, पोइ ॿिए ॾींहुं काड़ो निकिरे त जीवड़ा ओछा थी वञे, वरी टे ॾींहुं काड़ो निकिरे त जीवड़ा ओछा थी वञे, पोइ हरा हरा करे ई जीवड़ा ई जतूं मणे ख़तमु थी वञे। त ईअं ज पहिरीं त मुंहिंजी मुखालिफ़त ज़बरदस्त अने ज़ोरदार थी, दुश्मनियूं थियूं, पर जीअं जीअं ई काड़ो तौहीद जो निकिरंदो आयो त जीवड़ा जेको आहे मरंदा आया, यानी पोइ उहो इंसान जेको दुश्मन हुआ उहो पण दोस्त बणी विया। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जा जेको शागिर्द हुआ, साथी हुआ, मौलाना यूसुफ सोता रहमतुल्लाह अलैह, उन बयानु कयूं जे मौलाना जा जेको वालिद साहबु हुआ, उन खे मेमण, कराची जा मेमण हर महीने 1000 रुपया ॾींदा हुआ नज़रानो। उन मौलाना जे वालिद साहब खे चयूं जे आंजे पुत्र खे इन दावत ऐं तबलीग खां रोकियो त असीं जेको आंखे 1000 रुपया ॾियूं था, ई 3000 करे ॾियूं। मौलाना जे वालिद साहब चयूं पण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह तौहीद जी दावत मां हथ न कढियो, कंहिं पण लालच में न आया। मौलाना पिन बयानु कंदा हुआ जे जर मूं अल्लाह जो नालो बुलंद कयो, ऊचो कयो, त मूंखे हर तरह जूं तकलीफ़ूं मिलियूं, हर तरफ़ खां दुश्मनी शुरू थी वई। अने माण्हू ईअं चयूं जे वहाबी आहे, इन जूं ॻाल्हियूं न सुणो, ई वली जूं अने पीरे जूं अने बुज़ुर्गनि जी तौहीन करे थो, हिनखे जिते ॾिसो हुनखे हिते ख़तमु करे छॾियो। पोइ जरा नमाज़ में मूं आमीन चयो त आमीन मथां मूंखे माण्हू जेल में हलाए छॾियऊं, अने अल्लाह जे फज़ल सां छुटी आयुसि। पीर अने पंडित जेको हुआ उन पण मुखालिफ़त कयूं, कुला उन जी रोज़ी रोटी जंहिं वस्तु मथे हुई, मौलाना उमड़ बंदि कराए छॾियो हुओ। इन इंसान मौलाना
जी मुखालिफ़त एतिरे लाइ कयूं, जी मौलाना माण्हूअ खे इन जी ग़ुलामी मां कढी ने अल्लाह जो ग़ुलाम बणाइण लाइ करे, अल्लाह जा बाना बणाइण लाइ करे महिनत कई। एतिरे लाइ करे उन मौलाना जी मुखालिफ़त कयूं, पर मौलाना कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ को डप महसूसु न कयूं। अने मर्दाना मुक़ाबिलो करे बनी अने पछम में जेको इन जी खोटी सरदारी हलंदी हुई उन वस्तु खे बिल्कुलु ख़तमु करे छॾियऊं। अने इंसान खे माण्हूअ जी इंसान जी ग़ुलामी में कढी अल्लाह जा ग़ुलाम अने अल्लाह जा बाना बनाए छॾियऊं। हिकिड़ी मुश्किल इहा पण हुई जे मौलाना उन ज़माने में शुरूआत में तन्हा हुआ। पूरो इलाइक़ो ज़लालत में, गुमराहीअ में, बिदअत में, ख़ुराफ़ात में जकड़ियो पियो हो। अने गैर इस्लामी रस्म रवाज आम हुआ। गुमराही जेको वई उन जो अंधेरो अने ऊंदाहो हर तरफ़ मुल्क मथे छायो पियो हो। उन ज़माने में अहिड़ी हिमत करणी, तौहीद जी ॻाल्हि करणी को आसान कमु न हो, पर मौलाना हर क़िस्म जी मुखालिफ़त, हर क़िस्म जी दुश्मनी तंहिंजो मुक़ाबिलो करे अने तौहीद जी आवाज़ खे बुलंद कयूं। मौलाना जो बाइकाट पण थियो, यानी मुकम्मल तौर मथे बाइकाट उहो इन अंदाज़ में थियो जे मौलाना के न पंहिंजे इलाइक़े में ॻोठ में अचणु ॾियूं अने न मौलाना वटि पाण हलूं, न ई पंहिंजे विहांउ में मरण परण अचे न पाण इन वटि हलूं, न हिनखे पाण वापारु ॾियूं, न वटा को वस्तु गिनो न को ॾियूं। इन क़िस्म जो बाइकाट थियो। हीउ बाइकाट कुला थियो हो, कीअं थियो हो, पर पोइ हुनजो नतीजो कोन अच्छा लगा निकितो हो तो वीडियो को इंशाअल्लाह। लाइक करिएगा और इहा चैनल को पण ॻाल्हि अॻियां सब्सक्राइब अचींदी। करिएगा। तो इंशाल्लाह पर फिर ई पण ॾुख मुलाकात होगी, मौलाना दुआ अब्दुल में याद पच्छमी रखिएगा। रहमतुल्लाह अलैह मथे अस्सलामु आया अलैकुम हुआ। वरहमतुल्लाहि ईअं वबरकातुहू। मौलाना अब्दुल पच्छमी रहमुल्लाह मथे 250 कूड़ा केस थिया हुआ। उहो 250 कूड़ा केस हुआ, उन मां अमो केस तंहिंजी तफ़सील तव्हांखे विगत में लही, जे केस कोरे मथां थियो, केस कीअं हलियो न कीअं ख़तमु थियो, इंशाअल्लाह तंहिंजी ॻाल्हि अॻिले एपिसोड में थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।